हेलो, केड़ा हाल आहिनि? आऊं ठीक आहियां, तूं ॿुधाए कीअं आहीं? यार घर वेही वेही हाणे त घर वारनि खे बि कोन थो वणा। सोचम भला तो वटि अचां, कचहरी कयूं। ओ सोना, कुछ ख्याल कर, सियाणो थी। सॼी दुनिया कोरोना वायरस में वरतल आहे। पाकिस्तान मुन जी लपेट में आहे। न कर, पोइ हाणे छा थींदो? असांखे पाण ते रहम करणो आहे, घर वेहणो आहे, हथ हर हर धोअण घुर्जनि, गैर ज़रूरी मेल जोल खां पासो कयूं, घर में ई रहूं। अच्छा, पोइ छा ईअं करण सां पाण कोरोना खां बची सघूं था? हाँ बिल्कुल, सूबाई ऐं मरकज़ी हुकूमत, असांजा डॉक्टर, अस्पताल जो अमलो ऐं ॿिया इदारा उन ते कंट्रोल लाइ कोशिशूं वठी रहिया आहिनि। छो त उहो वायरस हिकु इंसान मां ॿिए इंसान में मुंतकिल थिए थो। उन करे जेसिताईं लॉकडाउन आहे तेसिताईं पाण खे घरनि में महदूद रखो त जीअं कोरोना वायरस वधीक न पखिड़िजे। हा यार, हाणे आऊं समझी वियसि। आऊं कोशिश कंदसि त हुकूमती ऐलान ते अमल कयां ऐं घर में रहां। चङो काल कटियां थो, घर वारनि खे बि एहतियात लाइ चवां।